अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो सलाम। त दोस्तो, अॼु ही असांजो इंट्रोडक्शनरी क्लास आहे जंहिंमें तव्हांखे अॻिते हली तव्हांखे ॾिसण जे लाइ मिलंदो त तव्हां जेकॾहिं मूंखे फॉलो कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई त तव्हांखे छा छा सिखण जे लाइ मूं वटां मिली सघे थो, जेको मूं 15 न बल्कि 20 सालनि में सिखियो आहे, उहो तव्हां तजुर्बो कुझु ई अरसे में हासिलु करे सघो था। हे शयूं न आहिनि सेखारे, हे शयूं तव्हांखे अकेडमियूं बि न सेखारे सघंदी, जेके शयूं तव्हांखे मां सेखारींदुमि। हीअ तालीम तव्हांखे उते बि शायदि का अकेडमियूं कहिड़ी सुठियूं अकेडमियूं हुजनि बि, कंप्यूटर कोर्स कराईंदी हुजनि बि अहिड़ा सुठा, पर हीउ सॼो कुझु मूं मार्केट में कमु करे ऐं पाण सिखियो आहे। हिन 20 सालनि जी मुंहिंजी महिनत आहे। ऐं हीअ जेका तव्हांखे ॿुधायां थो, अॻिते वीडियो ही सॼो ॾिसो, तव्हांखे इनशाला हीअ वीडियो पसंदि ईंदी मुंहिंजी। ऐं हिन खां जेका अॻिली वीडियो हूंदी उहा मां शुरू कंदुसि। पहिरियों क्लास हूंदो असांजो इन जो एडोबी इलस्ट्रेटर जो, ठीकु आहे। पर उन में इहे न आहे त हाणे मां रोज़ु क्लास करे सघंदुमि, छो जो मां हिते जॉब बि कयां थो ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांजे लाइ बि कमु कंदुसि। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं त मूं कल्ह हिकु वीडियो रखियो हुयो ऐं मां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन जिन मुंहिंजो वीडियो शेयर कयो आहे, लाइक कयो आहे, कमेंट्स कया आहिनि, ऐं उहो वीडियो काफ़ी शेयर थियो आहे ऐं उन ते तक़रीबन हिन वक़्तु ताईं 5,500 माण्हुनि ताईं उहो पुॻो आहे। ऐं मक़सदु बि इहो ई आहे त हीउ जेको सिलसिलो आहे इहो घणनि खां घणनि माण्हुनि ताईं पुॼे। ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजो हीअ सॼी महिनत करण जो मक़सदु इहो हूंदो त हीअ जेका मुंहिंजी महिनत आहे उहा मतिलबु सही माण्हुनि ताईं पुॼे, शागिर्दनि ताईं पुॼे, नौजवाननि ताईं पुॼे, जेके पढ़ियल लिखियल आहिनि ऐं जेके पंहिंजे लाइ कुझु स्किल्स सिखणु चाहिनि था। त दोस्तो, हीउ जेको स्किल आहे उहो ॾाढो कम जो आहे, ज़बरदस्त आहे ऐं उन में तव्हांखे यकीनन कामयाबी मिलंदी। जेको बि महिनत कंदो, जेको बि टाइम ॾींदो, ॾिसो हिकु मशहूरु जुमिलो आहे त बाबा तालीम मुफ़्त न आहे, सम्झो था। तालीम पोइ उहा का हुनरी तालीम हुजे, सिखिया हुजे या पंहिंजो निसाबी तालीम हुजे, उन जे लाइ तव्हांखे हिकु शइ ॾियणी पवंदी, उहा तव्हांजो ध्यानु, उहा तव्हांजो फोकस। ऐं उहो तव्हांजो फोकस ऐं ध्यानु लाज़िम तालीम खे खपे। त उन जे लाइ तव्हांखे जेको आहे सो हीउ जेको बि मां सिलसिलो शुरू कंदुसि उहो उनखे बाक़ाइदा ॾिसणो पवंदो, न सिर्फ़ु ॾिसणो पवंदो पर मुंहिंजी बि हेल्प करणी पवंदी। त उन मुंहिंजे वीडियो खे तव्हां ॾिसी ऐं शेयर कयो, ॿियनि ताईं पुॼायो, त जीअं मूंखे बि कुझु फॉलोअर्स मिलनि। ऐं मुंहिंजा मुंहिंजो यूट्यूब चैनल बि ठाहियो आहे हिकिड़ो। ॾिसो, जेकॾहिं मां फेसबुक ते वीडियो रखंदुमि त उन्हनि जा थंबनेल ऐं टाइटल उते मां उन में फेसबुक ते नथो उन में ऐड करे सघां। थंबनेल जेको हूंदो आहे जंहिंमां तव्हांखे वीडियोज़ खे ॻोल्हण में वराए ॾिसण में परेशानी थींदी, त उनजो बहितरीनु हल इहो हूंदो आहे त मां फेसबुक ते सिर्फ़ु इन करे आयो आहियां छाकाणि त यूट्यूब ते जेकॾहिं मां इहो सिलसिलो शुरू कयां त फेसबुक जी पंहिंजो यूट्यूब ते इहा तव्हां ताईं न पुॼी सघियां ऐं साल लॻी वञनि हा। मां वेठो ॾिसां त मुंहिंजा कॾहिं सब्सक्राइबर थींदा ऐं जेको आहे मां कमु कयां न कयां, मां वरी दिलि शिकस्त थो थी वञा। पर फेसबुक ते मां तव्हां वटि इन जे करे आयो आहियां त जीअं तव्हांखे फेसबुक जे ज़रिए ख़बर पए त बाबा हीअ हिकिड़ी ऑनलाइन ईअं सम्झो डिजिटल अकेडमी आहे। हिते सिर्फ़ु मां तव्हांखे जेके सिर्फ़ु 2-3 सॉफ्टवेयर ॿुधाया, सिर्फ़ु उन ताईं ॻाल्हि महदूद न आहे। वॾे खां वॾी बेसिक जेका ॻाल्हि इहा हूंदी त तव्हांखे बेसिक जेको कंप्यूटर जी जेका ऑपरेटिंग आहे, जेका बेसिक ऑपरेटिंग खपंदी आहे, हर हंधि खपंदी आहे, हर ऑफिस में। चाहे तव्हां जेके सॉफ्टवेयर मां तव्हांखे सेखारींदुमि उहे तव्हां सिखो त सभ खां भली ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं उन सां गॾोगॾु जेकॾहिं उन्हनि में तव्हांजी दिलचस्पी न आहे, तव्हां कंप्यूटर ऑपरेटिंग सिखणु चाहियो था, कंप्यूटर खे कीअं हलाइजे, फाइल कीअं सेव कजनि, कीअं स्टार्ट कजे कंप्यूटर। जेकॾहिं तव्हांजी कॾहिं कंप्यूटर में विंडोज़ ख़राबु थी पए त तव्हां हुन में ॿीहर विंडो कीअं इंस्टॉल कयो, या कंप्यूटर में मुख़्तलिफ़ प्रोग्राम कीअं इंस्टॉल कजनि, किथां आणजनि, उहे तव्हांखे किथां मिलंदा, त उहो सभु तव्हांखे मुंहिंजे हिन सीरीज़ में हिन मुंहिंजी अकेडमी ते सिखण जे लाइ मिलंदो। पर मुंहिंजी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश आहे त तव्हां मुंहिंजी बि हौसला अफ़ज़ाई कयो। जीअं मुंहिंजो तव्हां पहिरियों वीडियो शेयर कयो आहे, ईअं हर मुंहिंजे वीडियो खे शेयर कयो त जीअं मूंखे घणे खां घणा माण्हू ॾिसनि ऐं जेतिरा माण्हू ॾिसंदा सिखंदा, हीअ उन्हनि सभिनी जो फ़ाइदो आहे। ऐं ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि जो फ़ाइदो आहे जेके हिन वक़्तु नौजवाननि जो
जा जेके असांजा टीन एज जा माण्हू आहिनि, छोकिरा आहिनि, जो असांजियूं भेनरूं आहिनि, छोकिरियूं आहिनि, त उहे जेके स्कूलनि में पढ़नि था, पढ़ण सां गॾोगॾु पंहिंजे लाइ कंप्यूटर बि सिखणु चाहींदा स्किल। अॼुकल्ह हर ऑफिस में, हर इदारे में, हर हंधि तव्हांखे कंप्यूटर मिलंदो। ऐं उन प्राइवेट इदारा हुजनि या सरकारी इदारा हुजनि, कंप्यूटर जो सिखियलु हुजणु लाज़िम आहे। कंप्यूटर में फाइल कॉपी कीअं कजे, कंप्यूटर में फाइल सेव कीअं कजे, कंप्यूटर तां ईमेल कीअं कजे, इन्हनि सभिनी मौज़ूअनि ते तव्हांखे मां विडियो ठाहे ॾेखारींदुमि कीअं बाबा कंप्यूटर खे ऑपरेट कबो आहे। ऐं कुझु उन में तव्हांजी बि मूंखे मदद जी ज़रूरत आहे। तव्हां पाण बि टॉपिक्स लिखो, मूंखे ॿुधायो कमेंट्स में त साईं हिन शइ ते विडियो ठाहियो, हिन शइ ते विडियो ठाहियो, हीअ शइ कीअं थींदी, हीअ शइ कीअं थींदी। जेको बि तव्हांजे ज़हन में सुवालु अचे त मां उहे विडियो ठाहींदो रखंदो वेंदुसि। त महिरबानी आहे तव्हांजी, त तव्हां मुंहिंजो विडियो शेयर कयो आहे ऐं मूंखे काफ़ी मोट ॾिनी आहे। हाणे अचो त हलूं था कंप्यूटर जी स्क्रीन जे तरफ़। ऐं अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो त कंप्यूटर में जेको मूं पहिरियां तव्हां सां ॻाल्हि कई दोस्तो, हीअ मुंहिंजी स्क्रीन आहे। हीअ तव्हां ॾिसी रहियो आहे, मुंहिंजी व्हाट्सअप खुलियल आहे, मां हिनखे मिनिमाइज़ थो कयां। कैलकुलेटर खुलियल आहे, मां हिनखे क्लोज़ थो कयां। ऐं मां हिन महिल पंहिंजो माउस यूज़ करे रहियो आहियां। ऐं तव्हांखे मूं पहिरियां बि ॿुधायो, शायदि मूं हिन वीडियो में ॻाल्हि कई जेको मूं हिन खां अॻु में जेको आहे अपलोड कयो आहे, हुन ते पंहिंजो थोरी हीअ मूंखे कटणी पवंदी स्क्रीन थोरी। ख़ैर सोशल मीडिया खे हाणे छा कयूं, भरी पई आहे सॼी, हर शइ सां भरी पई आहे। यूट्यूब मुंहिंजो खुलियल हो, ठीकु आहे, मिनिमाइज़ कयो, हे सभु मिनिमाइज़ थी विया। हीअ मुंहिंजो चैनल आहे दोस्तो, हीअ जेको मूं अॼु क्रिएट कयो आहे। यूट्यूब चैनल कीअं ठाहिजे, यूट्यूब चैनल कीअं ठाहिजे, ऐं यूट्यूब चैनल ते हीअ जेको ॾिसो था, हीअ बैनर मूं ठाहियो आहे, इहो कीअं ठाहिजे। वरी इन जी हिकिड़ी सेटिंग हूंदी आहे, उहा केतिरी सेटिंग आहे, उनखे उन सेटिंग में वञी करे कीअं रखिजे, जो मोबाइल ते खोलियऊं, कंप्यूटर ते खोलियऊं, कहिड़ी बि डिवाइस ते खोलियऊं त उहो उन बराबरि उते जेको आहे असांखे नज़र अचे। त इहे सभु शयूं, ऐं हीअ मूं जेको डिज़ाइन तव्हां ॾिसो था, हीअ जेको तव्हां डिज़ाइन ॾिसो था, इहो मूं अॼु हीअ सॼो चैनल मूं क्रिएट कयो आहे। ऐं हीअ महिनत मां कयां पियो, हीअ तव्हांजे लाइ थो कयां। हीअ मुंहिंजा वीडियोज़ आहिनि। हाणे मूं तव्हां सां ॻाल्हि कई हिकिड़ी, त मां फेसबुक ते त विडियो रखां थो, त जीअं घणनि खां घणनि माण्हुनि ताईं हीअ ॻाल्हि पुॼे ऐं उहे सिखी सघनि। ऐं यूट्यूब ते रखण जो मक़सदु इहो हूंदो त यूट्यूब में हूंदा प्ले लिस्ट हूंदा। हीअ ॾिसो, मूं प्ले लिस्ट ते क्लिक कयो, हे मुंहिंजी प्ले लिस्ट खुली आई आहे, ठीकु आहे न। हे मुंहिंजी प्ले लिस्ट खुली आहे, हे मुंहिंजा जेके मुंहिंजा सब्सक्राइब थियल चैनल आहिनि, उहे मूंखे ॾेखारे पियो प्ले लिस्ट में। ऐं मां जेकॾहिं विडियो जेके अपलोड कंदुमि त मां कोर्स ठाहींदुमि, बाबा हे ग्राफिक्स डिज़ाइनिंग जो कोर्स आहे, हे कंप्यूटर लर्निंग जो कोर्स आहे, हे MS ऑफिस जो कोर्स आहे, हे जेको आहे सो AI जो कोर्स आहे, चैट GPT जो कोर्स आहे, हे गूगल जेमिनाई जो कोर्स आहे, हे VEO3 जो कोर्स आहे। हाणे VEO3 छा आहे, VEO3 जंहिं ते जेको आहे सो AI वीडियो तव्हां ठाहे सघो था, AI वारा वीडियोज़ ठाहे सघो था। ऐं गूगल जेमिनी ते तव्हां तस्वीरूं जेको आहे सो क्रिएट करे सघो था। त उहे कीअं थींदियूं, उहो सॼो कुझु तव्हांखे इनशाला हिन में मुंहिंजे चैनल में ऐं मुंहिंजे हिन ID खे तव्हां फॉलो कयो, तव्हांखे सिखण जे लाइ मिलंदो। हाणे हलूं था, जेको आहे सो पंहिंजो मां तव्हांखे ॾेखारियां सॉफ्टवेयर। अॼु मां तव्हांखे हिननि सॉफ्टवेयरनि जो, हीअ ॾिसो दोस्तो, हीअ जेको सॉफ्टवेयर खुलियल आहे हिन वक़्तु मूं वटि, हीअ आहे एडोबी इलिस्ट्रेटर। हीअ एडोबी इलिस्ट्रेटर आहे। ऐं हीअ सॉफ्टवेयर इस्तेमालु थींदो आहे डिज़ाइनिंग जे लाइ, ठीकु आहे। हीअ फ्लायर मूं डिज़ाइन कयो आहे, हीअ तव्हांजे साम्हूं आहे, हीअ फ्लायर मूं डिज़ाइन कयो आहे। इन खां अलावा तव्हां ॾिसो त हीअ जेको मूं तव्हांखे ॾेखारियो, हीअ मूं तव्हांखे ॾेखारियो त मां पंहिंजे चैनल जे लाइ हीअ बैनर ठाहियो आहे। हिनखे चवंदा आहिनि यूट्यूब ते बैनर, जेको पोयां लॻंदो आहे कवर। त मूं उहे कीअं हिन में अजरक रखियो आहे, या हीअ सॼो कुझु कीअं ठाहियो आहे, हीअ तव्हांखे सभु इनशा ताला मां सेखारींदुमि। पर बसि मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त मुंहिंजे वीडियो खे शेयर कयो, मूंखे फेसबुक ते फॉलो कयो, ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल जेको मां हिन लिंक में ॾियां थो, ऐं नालो तव्हां ॾिसो था, मुंहिंजे यूट्यूब चैनल जो नालो छा आहे, सिंधी कंप्यूटर अकेडमी, ठीकु आहे। सिंधी कंप्यूटर अकेडमी तव्हां वञी करे सर्च कयो। ऐं तव्हांखे हिकिड़ो मूं विडियो बि रखियो आहे, जेको मां तव्हांखे हिते हलाए ॾेखारियां थो, हिकिड़ो मिंट। हीअ आहे विडियो, सिंधी कंप्यूटर अकेडमी, हीअ विडियो आहे। ऐं सिंधी कंप्यूटर अकेडमी नओं चैनल आहे, जेकॾहिं तव्हांखे न मिले उन सां गॾोगॾु हीअ लिखी छॾियो, बेसिक कीबोर्ड शॉर्टकट्स। एसि ताईं बि लिखंदो न, त बि हीअ विडियो तव्हांजे स्क्रीन ते अची वेंदी मुंहिंजी। ऐं हीअ वञी करे हीअ विडियो ॾिसो, हिन में मूं कुझु ॿुधायो आहे। हिन में मूं छा ॿुधायो आहे त कीबोर्ड, हे जेको कीबोर्ड आहे, हिन कीबोर्ड में कुझु बेसिक शॉर्टकट्स हूंदा आहिनि, जेके विंडोज़ जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं। जेकॾहिं असां हर वक़्तु हर शइ माउस सां कंदासीं कंप्यूटर में, त असांजो टाइम घणो कंज़्यूम थींदो, ठीकु आहे। असांखे स्पीड में कमु करिणो आहे, असांखे
जल्दी हथु हलाइणो आहे त असांखे शॉर्टकट्स यादि करणा पवंदा आहिनि, ठीकु आहे। उन्हनि शॉर्टकट कीज़ जो फ़ाइदो इहो हूंदो आहे त असांजा ॿई हथ कमु कंदा आहिनि, असां ॿिन्ही हथनि सां कमु कंदा आहियूं ऐं कंप्यूटर ते असां जल्दी सां जल्दी असांजा पंहिंजा टास्क पूरा कंदा आहियूं। अॼु जो वीडियो मां चाहियां थो त एतिरो ई हुजे त हीअ दोस्तो सॉफ्टवेयर आहिनि, हीअ फ़ोटोशॉप आहे, हिन में असीं फ़ोटो एडिटिंग जो कमु कंदा आहियूं, ठीकु आहे। हीअ फ़ोटोशॉप आहे जंहिंमें असां फ़ोटो एडिटिंग जो कमु कंदा आहियूं, फ़ोटो एडिटिंग। ऐं हीअ फ़ोटोशॉप इलिस्ट्रेटर सां ॻंढियल आहे, लिंक आहे। जॾहिं असां डिज़ाइन जो को बि कमु कंदा त असां फ़ोटोशॉप ते बि डिज़ाइनिंग करे सघूं था, पर असां इलिस्ट्रेटर ते बि करे सघूं था। पर इलिस्ट्रेटर में फ़र्क़ु कहिड़ो हूंदो आहे ऐं फ़ोटोशॉप में फ़र्क़ु कहिड़ो हूंदो आहे, मां तव्हांखे उहो ॾेखारियां थो। हाणे हीअ मूं हिकु कंपनी जो कैश इनवॉइस ठाहियो आहे। हाणे दोस्तो ॾिसो फ़ोटोशॉप जो फ़र्क़ु ॾिसो ऐं इलिस्ट्रेटर जो पहिरियों जेको बुनियादी इन्हनि में फ़र्क़ु आहे, मां तव्हांखे थोरो उहो हिन वीडियो में ॿुधायां थो। भली थोरी वीडियो 10 मिंटनि खां थोरी वॾी थी वेंदी, मसइलो न आहे। हे ॾिसो इलिस्ट्रेटर जो कमु छा हूंदो आहे। इलिस्ट्रेटर हे वेक्टर बेस्ड प्रोग्राम आहे, वेक्टर बेस्ड। वेक्टर जो मतिलबु इहो हूंदो आहे त उन में तव्हां जेका बि डिज़ाइन कंदव, जेका बि शइ तव्हां ठाहींदव, उनखे तव्हां केॾो बि ज़ूम कयो, केॾो बि उनखे ज़ूम कयो, उहा फाटंदी न। फाटण जो मक़सदु इहो आहे त उहा शइ पिक्सलेट न थींदी। पिक्सलेट थियणु छा आहे, फाटणु छा आहे, उहो मां तव्हांखे हे ॾिसो फ़ोटोशॉप में सेखारियां थो, ॿुधायां थो। हे ॾिसो हाणे मां हिते ज़ूम थो कयां, हे ॾिसो पिक्सलेट थियंदा, हीअ पिक्सलेट थी वई स्क्रीन सॼी। हाणे पिक्सलेट छा थी वई, खाना 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 हीअ सभु ठही आहे। हाणे इहो मतिलबु त इहे पिक्सल्स आहिनि, उन्हनि पिक्सल ते ॿधल हिकिड़ो ई फ़ोटो आहे या इमेज आहे या जेका बि हिकिड़ी शइ आहे। पोइ उन में चाहे मां हिते ॾिसो फ़ोटोशॉप में मां खणी कुझु का शइ हिते क्रिएट कंदुमि त उन में बि जेकॾहिं असां ॾिसंदासीं त ख़ाली सॉलिड कलर में त न ॾेखारींदी, पर ॾेखारे थी हिते बि तव्हांखे ॾेखारे थी, ठीकु आहे न। पिक्सल थींदा। हाणे इहो फ़र्क़ु छा आहे त जॾहिं असीं का नंढी डिज़ाइन कंदा आहियूं, मिसाल असां को बिज़नेस कार्ड ठाहियूं था त असां उहो फ़ोटोशॉप में ठाहे सघूं था। मिसाल फ़र्ज़ु कयो जेकॾहिं असीं हे बिल बुक बि फ़ोटोशॉप में ठाहिणु चाहियूं त असां ठाहे सघूं था। पर जेकॾहिं असांखे को वॾो पेनाफ्लेक्स ठाहिणो आहे, उनजी पेनाफ्लेक्स त तव्हां ॾिठा हूंदा, केॾी वॾी साइन बोर्ड ॾिठा हूंदा तव्हां, केॾी वॾी उनजी साइज़ आहे, 5-5 मीटर 10-10 मीटर। त उनजे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं एडोब इलिस्ट्रेटर, ठीकु आहे। हीअ एडोब इलिस्ट्रेटर ऐं उन लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं कहिड़ो सॉफ्टवेयर, हीअ कोरल ड्रा आहे। कोरल ड्रा ते बि कमु कंदा आहियूं, ठीकु आहे। फ़ोटोशॉप, कोरल ड्रा, इलिस्ट्रेटर, हीअ ॾिसो था जेको सॉफ्टवेयर, हीअ आफ्टर इफेक्ट आहे, ठीकु आहे, मुंहिंजी स्क्रीन ते। ऐं ॾिसो जेको मां जंहिं सॉफ्टवेयर सां हिन वक़्तु रिकॉर्डिंग करे रहियो आहियां, मां पंहिंजो हीअ वीडियो जेको मोबाइल में तव्हां मूंखे था ॾिसो, हीअ मां पंहिंजे मोबाइल मां थो रिकॉर्ड कयां। ऐं हीअ जेको वीडियो आहे, हीअ जेका स्क्रीन हले थी, उहो मां हे सॉफ्टवेयर थो इस्तेमालु कयां। हीअ फ्री में सॉफ्टवेयर आहे, हीअ जेको आहे इंटरनेट तां फ्री में डाउनलोड थींदो आहे, हर कोई यूज़ करे सघे थो। हीअ OBS, हिन जो नालो आहे OBS। तव्हां ॾिसंदा हूंदव त यार हे माण्हू कीअं जेको आहे कंप्यूटर ते बि सेखारींदा ऐं उन्हनि जी पंहिंजो फ़ोटो बि अचे थो। त हाणे हीअ वीडियो मां हेॾे ठाहियो आहे ऐं हीअ वीडियो मां हिते पंहिंजे मोबाइल में ठाहियो। हाणे मां हिननि ॿिन्ही खे मर्ज कंदुमि। दोस्तो हीअ सभु शयूं तव्हां सिखी सघो था, बसि मूंखे सपोर्ट कयो ऐं फॉलो कयो ऐं मुंहिंजे YouTube चैनल ते मूंखे ज़रूरु सब्सक्राइब कयो। अॼु जे लाइ एतिरो काफ़ी आहे। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी जो मुंहिंजे पहिरें वीडियो खे जहिड़ी तव्हां मोट ॾिनी आहे, हिन वीडियो खे बि मूंखे हिन वीडियो ते बि अहिड़ी मोट ॾियो त जीअं अञा मां दिलचस्पी सां सुठे तरीक़े सां तव्हांखे सेखारे सघां।